एॾा सखी सखी थी करे एतिरी ख़ैरात कंदा हा जो जीअं तेज़ तूफ़ान ईंदो आहे न, तेज़ तूफ़ान हर शइ कख पन खे उॾारे ईंदो आयो। त कलमे पढ़ण वारा उम्मतियो, जे नबी जो कलमो पढ़ूं था उन नबी एॾी सखा कई जो हर चीज़ घर में जेका हूंदी त रमज़ान में रब जे राह में ख़ैरात कई। सुभान अल्लाह। या आयशा ला तुरतिल मसाकीन वलो बेशक्किल कमर। ए आयशा, जॾहिं को साइल को मिस्कीन तो वटि अचे ख़ैरात वठण जे लाइ त ॿियो कुझु बि न हुजे, कतल जी खखड़ी बि उन ख़ैरात वठण वारे खे ॾेई। माना खखड़ी बि ॾे पर खाली न मोटा। तूं ग़रीबनि मिस्कीननि खे दुनिया में ग़रीब कर त क़यामत में अल्लाह तोखे पंहिंजे रहमत जे ग़रीब करे। मुझे साईं फरमायो, जे माण्हू रमज़ान में हिकिड़ो वॻो वठी मन सतर हुल्ला यौमल क़ियामा, जे माण्हू के ग़रीब खे हिकिड़ो वॻो वठी ढकायो क़यामत जे ॾियारे अल्लाह उनखे जन्नत जा 70,000 नूर जा वॻा पाराए छॾींदो। जेकॾहिं ग़रीब आहियो भला पंहिंजे लाइ त ईद ते वॻो वठंदव न, त पोइ बदन जो पातल वॻो इस्त्री कराए घोराए पाड़े में को ग़रीब आहे, यतीम आहे, मिस्कीन आहे, इहो बदन जो वॻो भला ख़ैरात कर त क़यामत में अल्लाह तोखे जन्नत जा वॻा जला तौफ़ीक़ ॾे त तूं नओं वॻो वठी तूं हाफ़िज़ खे ॾे, आलिम खे ॾे, मस्जिद जी ख़िदमत कंदा उन्हनि खे ॾे, पाड़े में कोई यतीम आहे, कोई ग़रीब आहे, उनखे ॾे त क़यामत में अल्लाह ताला तोखे जन्नत जा 70,000 वॻा पाराए छॾींदो। मन 70 अल्लाह यौमल क़ियामा। इन जा ॿी माना इहा आहे त तव्हां पराया ऐब ढकियो त अल्लाह क़यामत में तव्हांजा ऐब ढके। अॼु मुस्लमान भई वसंदे ऐब ॻोल्हींदा।